नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ाज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त क़ाज़ी अहमद शहर जे सردار क़ालोनी में जतोई बिरादरी जी शादी तकरीब में राग जी महफिल दौरान शराब जे नशे में धुत हमरा जी मुबीना फायरिंग में एक ॼणो दादू वासी अब्दुल उमेर विगियो मारिजी वियो आहे। इतला मिलंदे क़ाज़ी अहमद पुलिस वाक़े वारी हंधि पहुची फोती जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। माण्हुनि मारिजी वञण बाद भत धणी ऐं राग ॿुधंदड़ फनकार फरार थी विया आहिनि। फनकार मुमताज़ मौलाई ॿुधायो पियो वञे फोती जो लाश छने में अंदर कुर्सी ते वियल हो। ज़रियनि मौजूद महफ़िल में अंधाधुंध फायरिंग कई वई है। वाक़े वारी हंधि वॾे मिक़दार में विस्की शराब जूं बोतलूं पिण हुयूं। जॾहिं त ही पहिरियों वाक़ियो न, इन खां अॻु बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अहिड़ा वाक़िया सबबि खोड़ इंसानी जानूं ज़ाया थियूं आहिनि, लेकिन हर शहर में इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।